माशाल्लाह जी ईद ॾींहुं लॻो पियो आहे, चेहरे में मुस्कुराहट लगी पई आहे। ऐं मौलवी साहब तकरीर में माशाल्लाह एतिरो बहितरीन ॿुधाई त जेको को ना को बीमार हुजे उनखे पुछणु लाज़मी आहे यार। पाण कॾहिं सोचियोसीं कोन्हे यार एज़म जो एक्सीडेंट थियो आहे वाकई पुछी अचूं ईद मिली अचूं यार। हल यार पहिरीं इहो कंदो दोस्त माण्हू हलो पहिरीं इहो कमु करियूं पोइ ॿिया। अदा ईद मुबारक हो भाउ मेबो ईद मुबारक। खैर बा अदा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ईद मुबारक। हा यार असांखे अदा महबूब ॻाल्हि कई त तुंहिंजो एक्सीडेंट वग़ैरह थियो आहे त असांजे हली पुछी अचूं यार। नंढड़े ॻाल्हि पे कई मारे घर त एज़म जो चाचा एज़म जो एक्सीडेंट थियो आहे। मूंखे यार ख़बर कोन हुई कीअं एक्सीडेंट थियो, छा थियो। मोटरसाइकिल तूं आस्ते हलाईंदो हुई? हा यार ऐं गाॾी हेॾी सिली हलाईंदो आहियां त अॻियां छोकिरो अची वियो, वरी साम्हूं टके बि आई, पोइ छोकिरे खे बचाईंदे टके माना साम्हूं टकर धकानी पियो हलियो, पर धक जाम लॻा आहिनि यार। अच्छा यार तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंसां ईद मिलण आया ऐं तव्हां मूंखे धक बि लॻो उहो ई तव्हां मूंखे पुछणु आया। पर हिकिड़े माना दिलि में हिकु ॾुख मूंखे रहिजी वियो, पर हिकिड़ो माना बचपन जो जेको मुंहिंजो दोस्त आहे उहो अञा कोन मिलणु आयो आहे। जी ॻाल्हि आहे यार। यार उहो दिलबर कोन्हे दिलबर, उहो मुंहिंजो नंढे हूंदे जो दोस्त आहे। पर हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि जे करे मूंखे नाराज़ थी पियो आहे, पर ऐं एॾी कालूं करे चुको आहे अञा आयो कोन्हे। 3 महीना थी विया ऐं खट ते पियो अञा पुछणु कोन आयो आहे। बसि यार अॼुकल्ह जा दोस्त सम्झनि कोन था। हा यार हीअ त अजीब ॻाल्हि आहे। अगरि दोस्त थी एतिरी नंढी नंढी ॻाल्हि ते कावड़ कंदा पोइ जान कीअं हलंदो? तुंहिंजी अहिड़ी हालत लॻी पई आहे। हाँ यार तमामु ग़लति कई यार। ये दिलबर के आज़म के पुछणु लाज़मी हो यार। दोस्त थी करे वरी अॼुकल्ह माना एतिरा ॾींहं कावड़े वठो यार। 3 ॾींहं माना कावड़े जगह रहे थो न हिकु मुसलमान ॿिए मुसलमान सां। हाँ। जो माना इस्लाम में जाइज़ कोन्हे। हे तो बचपन जो दोस्त उहो न त हाणे सोचणु खपे यार। पोइ मिले थो किथे चऊं त अरे हू अचे पियो साम्हूं वाॻे अचे पियो। हलो यार हलो चऊं था। हाँ ईद मुबारक हो। हाँ यार ईद मुबारक क्यों? ईद मुबारक हो सही। यार ख्याल कर बचपन जा दोस्त थी करे तो एज़म सां कावड़े वेठो ई उन सां ईद मिलण तो वञ फुकरा एक्सीडेंट थियो आहे। कुछ ख्याल कर कुछ दोस्त आयो। बस यार छॾियो हिन माण्हू खे दोस्ती जे लाइक़ ई कोन्हे। अरे यार मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो तव्हां यार। तव्हां ख़बर कोन्हे इस्लाम में 3 ॾींहंनि खां वधीक जो माण्हू दोस्त पाण में नथा ॻाल्हाइनि, इहे शरत जे ख़िलाफ़ु आहे। तव्हां महिरबानी करे वञो खीर खंड थी वञो। दोस्त यार आहियो पाण में, ज़िंदगी 2 ॾींहंनि जी हूंदी। ईद जो ॾींहुं लॻो पियो भला रहो। वञ मिलेसि वञ। बस यार तू सही तो चवीं तो मुझे अखियूं खोले ॾियो हाणे हींअर ई वञी मिलांसि तो। अलादीन भाउ आज़म सां मिलणो हो मूंखे। हाँ तव्हां इलाही देरि करे छॾी। आज़म सॼो ॾींहुं त ॿियनि माण्हुनि खां पुछा कंदो, माना माण्हुनि खां पुछा कंदो मुंहिंजो दोस्त किथे आहे, दिलबर किथे आहे। तव्हां देरि करे छॾी। 5 मिंट पहिरीं हिन दुनिया में चारो गुज़ारे वियो। अल्लाह अकबर। जीअं दोस्तों तव्हां असांजी वीडियो ॾिठी, असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त तव्हांजा जेके पहिरीं प्यारा दोस्त यार मिट माइट आहिनि उहे तव्हां खां नाराज़ आहिनि त उनखे परचाए वठो ईद खां पहिरीं, छो जो ज़िंदगी ते को बि भरोसो न आहे। ऐं तव्हांखे वीडियो सुठी लगी हुजे तो सदका जारी समझी शेयर करियो ऐं असांजे पेज खे लाइक करियो, कमेंट ऐं लाइक करियो। एडवांस ईद मुबारक।